ऐ मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सा दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे। मेरी ज़मीं विफाक के खिलाफ आए पाकिस्तान पीपुल्स पार्टी की सूबाई क़यादत के सदर ते चेयरमैन साहब के हुकुम ते असां विफाक के यो इंतबा ॾियण था चाहियूं त सिंध में मुदाखलत ख़त्म करे, सिंध के विराइण की कोशिश ख़त्म करे, न त ॿी सूरत में असां विफाक के खिलाफ हिकिड़ो अहिड़ो तारीख़ी किरदार अदा कंदासूं जो ईंदड़ नसुल भी याद रखंदो। पाकिस्तान कंहिंजे पी में ताक़त कान्हे जो विराए सके या टोड़े सके पाकिस्तान के, छो त जेको सिंध के टोड़ण की कोशिश पियो करे उहो पाकिस्तान के खिलाफ साजिश है। असां इहा साजिश न सिंध के खिलाफ बर्दाश्त कंदासीं न मुल्क के खिलाफ बर्दाश्त कंदासीं। मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी जे चवण ते कयो आहे वफ़ाक सिंध के वसाइलनि ते काबिज़ थियण जी कोशिश थो करे, वफ़ाक सिंध के टोड़ण जी नाकाम कोशिश थो करे, वफ़ाक MQM एक भत्ताखोर दहशतगर्द खुंडा तंजीम के चवण ते कराची के अलग सूबो ठाहिण जी कोशिश थो करे। इंशाअल्लाह सिंध जो हर बच्चो सिंध जो हर फर्द इन्हनि जी इहा कोशिश कामयाब थियण न ॾींदो। मरसूं सिंध न ॾींदो। नाकाम जो साजिश है असां इनके नाकाम कंदा आहियूं। असां सिंधी जेको आहियूं उजागर थी विया आहियूं, सुजाग थी विया आहियूं, सुतल कोन आहियूं। ऐं उन्हनि के मुखालिफ़िन के ये ॿुधाइण था चाहियूं त वो ये न समझनि था असीं सुता पिया आहियूं। असां पंहिंजी धरती माँ जी इंच टुकड़े की हिफ़ाज़त कंदासीं ऐं गद्दारनि के इहो हवाले कोन कंदासीं। सिंध असांजी आहे, सिंध कंहिंजी जागीर कोन्हे।